ख़बर जो सिलसिलो जारी है। तव्हांखे बिरिया सिटी में ख़बर ॾींदा हलूं त लाखा रोड थाणे जी हद में ॻोठ लाइ ख़ासकली में 4 ॾियारा पहिरीं मरी बिरादरी जे ॿिनि धुरनि में ज़मीनी मालिकी जे तकरार तां हथियारबंदनि जी फायरिंग में पंहिंजी उताक ते वेठल गुलाम शबीर उर्फ लालू ख़ासकली जे क़त्ल केस में ॼाणायल 8 जवाबदारनि कलंदर बख्श मरी, मोहम्मद बख्श मरी, यामीन राजपूत ऐं ॿियनि जी गिरफ़्तारी लाइ ख़ासकली बिरादरी जे माण्हुनि पाकिस्तान ख़ासकली इतिहाद जे चेयरमैन सराय नियाज़ हुसैन ख़ासकली, एजाज अली ख़ासकली, मीरल ख़ासकली, सिकंदर अली ख़ासकली, शेर मोहम्मद ख़ासकली ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब लाखा रोड खां हैदरी चौक ताईं रैली कढी वई, जिथे निठण उस में धरणो ऐं जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ सख़्त नारेबाज़ी कई वई। हिन मौके ते धरने खे ख़िताब कंदे मक़तूल जे वारिसनि तोड़े आल सिंध ख़ासकली इतिहाद जे मर्कज़ी अॻवान सराय नियाज़ ख़ासकली ऐं ॿियनि चयो त मक़तूल गुलाम शबीर ख़ासकली जे क़त्ल केस में घुर्बल जवाबदार कलंदर बख्श मरी ऐं हिन जा साथी डी डिठे जो असांजे नौजवान गरीब हारी खे क़त्ल कयो आहे ऐं ॿिनि ॼणनि खे ज़ख़्मी कयो। हिननि वधीक चयो त ज़मीन ते हलंदड़ तकरार तां गुज़िरियल 5 महीननि खां उताक ते एसएसपी नौशरो फिरोज पारां पुलिस पिकेट क़ाइमु कई वई आहे, जेका हितां जी इंतज़ामिया पारां एजी मुग़रनि जो जवाज़ जणाए हिकु साज़िश तहत पुलिस पिकेट ख़त्म कई वई आहे। हिन मामले जी इंक्वायरी थियणु घुर्जे त इहा पिकेट कंहिं ख़त्म कराई आहे, पिकेट क़ाइमु हुजे हा त ही जानी नुक़सान न थिया। हिननि डीआईजी शहीद बेनज़ीराबाद, एसएसपी नौशरो फिरोज ऐं ॿियनि बस वारनि खां मुतालबो कयो आहे त 3 ॾींहंनि अंदरि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में सूमर ॾींहुं खां आल सिंध ख़ासकली इतिहाद पारां पूरे सिंध में पुलिस जे कयल लापरवाही जे रवैये ख़िलाफ़ एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।